अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवी ॾिसंदे आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत थरकोल में तशद्दुद सबब फोत थियल पोरहत दोदे भील जे वारसनि खे मुआवज़ो ऐं नौकरी ॾियण जो ऐलान करे छॾियो। इम्तियाज़ शेख, सरदार शाह ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पोरहत दोदे भील जे वारसनि खे मुआवज़े तौरु 1 करोड़ रुपया ॾिना वेंदा। संदसि वारसनि खे थरकोल में नौकरी ॾिनी वेंदी। तशद्दुद सबब ज़ख़्मी थियलनि खे 50 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। इस्लामकोट में फोत थियल पोरहत दोदे भील जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हल धरणे दौरान गिरफ़्तार कयल 9 ॼणा मिरपुरख़ास जी अदालत में पेश। दहशतगर्दी तोड़ अदालत पुलिस खे जिस्मानी रिमांड ॾियण खां इनकार करे छॾियो। अदालत लजपत सोराणी सूधो 9 ॼणनि खे 16 जुलाई ताईं जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। बहरिया टाउन केस में पुलिस कौमपरस्त अॻवाननि खे भञ-ड्राह में मुलवस करार ॾेई छॾियो। पुलिस कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत में उबूरी चालान पेश करे छॾियो। चालान जे मतन में चयो वियो आहे त बहरिया टाउन में भञ-ड्राह ऐं दहशत पखेड़ण में 500 कारकुन ऐं अॻवान मुलवस आहिनि। जलाल महमूद शाह, कादिर मक्सी, सनान कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि कारकुननि सां गॾिजी बहरिया टाउन में भञ-ड्राह कई। नवाज़ लीग जी अॻवान मरियम नवाज़ चयो आहे त कंहिं सां बि डील नाहे कई। जंहिं ख़िलाफ़ जिदोजहद करे रहिया आहियूं उन्हनि सां डील कीअं करे सघूं था। PDM जलसे में नवाज़ लीग जी नुमाइंदगी शहबाज शरीफ़ कई। शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जी चूंड मुहिम जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। जिते शहबाज शरीफ़ हूंदो उते मुंहिंजो हुजणु ज़रूरी नाहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त बलोचिस्तान में भारत जो दहशतगर्दी वारो नेटवर्क घणे हद ताईं ख़त्म करे छॾियो आहे। हाणे बलोच क़ौमपरस्तनि सां ॻाल्हियुनि जी एजेंडा तइ कई वेंदी। बलोचिस्तान में वफ़ाक़ी हुकूमत 721 अरब रुपयनि जा 121 तरक़ियाती मनसूबा मुकमल कंदी। बलोचिस्तान वज़ीर आज़म इमरान ख़ान जे दिल जे वेझो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पाक अफ़गान सरहद तोर खम खे अच वञ लाइ बंदि करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त तोर खम बार्डर खे नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जी हिदायत ते बंदि कयो आहे। NCOC जे नई गाइडलाइन ताईं तोर खम बार्डर बंदि रहंदो। शाहपुर चाकर भरिसां मुड़ुस सां कावड़ जी औरत 2 ॿारनि समेत जमणाव केनाल में टपो ॾेई छॾियो। मुड़ुस मोहम्मद बख्श हासकली बि ज़ाली ॿारनि खे बचाइण लाइ केनाल में टपो ॾेई छॾियो। रहवासियुनि खे बचाए वरितो। औरत सगीरा संदसि ॿारनि 6 वरनि जी शबाना ऐं 4 वरनि जी यामीन जी ॻोल्हा जारी।